सिंध जे हज़ारे माण्हुनि जो महबूब अॻवान मुमताज़ अली भुट्टो सिंध जे अवाम खां विछोड़ो करे धरतीअ जे भाकुर में वञी आरामी थी वियो। अॻूणो वज़ीर आला ऐं गवर्नर बुज़ुर्ग सियासतदान मुमताज़ अली भुट्टो जो मढ़ कराचीअ खां संदसि जो नंढो पुटु अली हैदर भुट्टो ऐं ॿिया घर भाती खणाए अबाणे ॻोठ मीरपुर भुट्टो पहुता त माहौल सोगवार बणिजी वियो। संदसि जे सोग में मीरपुर भुट्टो समेत आस पास वारनि इलाइक़नि में कारोबार ॿिए ॾींहुं बि बंदि रहियो। हज़ारे माण्हू संदसि जो आख़िरी दीदार करण लाइ मीरपुर भुट्टो में आयल हुआ। मुमताज़ अली भुट्टो जी मैयत एम्बुलेंस ज़रिए संदसि जे बंगले खां जनाज़े गाह वारे हंधि आंदी वई। मैयत अचण ते हज़ारे अखियूं ॾुख में अश्कबार थी वियूं ऐं माहौल पिणु जज़्बाती थी वियो। संदसि जा चाहींदड़ हिक ॿिए सां गले मिली उछांगरू ॾेई हंजूं हारे रोई रहिया हुआ। जनाज़े नमाज़ मौलाना अब्दुल कादिर जामोट पढ़ाई। संदसि जी जनाज़े नमाज़ में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो, JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो, नासिर महमूद सूमरो, JDA अॻवान MPA मौज़म अब्बासी, आमिर खान भुट्टो, सरदार ज़ादा ज़ुल्फ़कार कमारियो, अॻूणे सेनेटर सफ़दर अब्बासी, MPA मोहम्मद असलम अबड़ो, अकरम अबड़ो खां अलावा हज़ारे माण्हुनि संदसि जे जनाज़े नमाज़ में शिरकत कई। जॾहिं त आयल माण्हुनि खे हिन जो आख़िरी दीदार ॿिनि वॾियुनि TV स्क्रीन ज़रिए करायो वियो। जनाज़े नमाज़ अदा करण बैदि संदसि जो मढ़ मीरपुर भुट्टो जे अबाणे क़ब्रिस्तान में आंदो वियो, जिते संदसि जी हयातीअ में जोड़ायल क़बर में खेसि आहुनि, सिसकिन ऐं सुॾकनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। धरतीअ मां हिन बुज़ुर्ग सियासतदान खे हमेशह लाइ पंहिंजे भाकुर में भरे वरितो। तदफ़ीन वक़्तु मीरपुर भुट्टो जे बंगले ते संदसि जो तॾो विछायो वियो आहे, जिते मुमताज़ अली भुट्टो जो पगदार पुटु अमीर बख्श भुट्टो, अली हैदर भुट्टो ऐं ॿिया ख़ानदान सां लाॻापियल फ़र्द उज़ुर ख़्वाहियूं वसूल करे रहिया आहिनि। होॾां मीरपुर भुट्टो में इंतिज़ामी हवाले सां पुलिस खे पिणु मुक़ररु कयो वियो हो। सरदार अली गौहर ख़ान महर, अलहाज गौस बख्श ख़ान महर पिणु मीरपुर भुट्टो तॾे ते पहुची अमीर बख्श भुट्टो ऐं अली हैदर भुट्टो सां संदन वालिद मुमताज़ अली भुट्टो जी ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो ऐं ताज़ियतुनि जो ही सिलसिलो जारी आहे।